मुझे महबूब जे गुलाम जी गाल बुधाया अज असां तव्हां कलमो पढ़ण वारा आहियूं खोखला नारा हण वारा आहियूं पर इश्क जी मंज़िल अञा अॻियां आहे मुझे हबीब करीम जो गुलाम जंहिंजो नालो आहे ज़ईद चो सुभान अल्लाह थका आहियो ही जलसो मुंहिंजो पंहिंजो आहे 2.5-3 कलाक त ॻाल्हाईंदुसि अई उथंदा त कोन न ऐं वरी साईं अब्दुल मजीद के साईं गुलाम हैदर के चवंदा इहो मुल्लो मतां घुराई हिकिड़ो हमरा वियो किनी मज़ार में इशा जी नमाज खां पोइ वञी दुआ घुरई मज़ार ते तो खलीफे ख़बर ई कोन्हे त अंदर को हमरा आयो आहे तो खलीफो इशा पढ़ी दरवाज़ो बंदि करे थोरो हमरा अंदर मज़ार में सजी रात सियारे जी न को खुटे न को जान छुटे जीअं तीअं न दंदन ते दिनू रात कढई सुबह थियो ऐं खलीफे जी दरवाज़ो खोलई हमरा ॿार निकतो मज़ार ॾे न्यारे की साईं वॾी मोहबत हुई वॾी सिक मां आयो होसि पर रात हशर तो अहिड़ो कयो आहे जो ज़िंदगी मुंहिंजे मुंहं खे सिखंदे गाल समझो था जो बयान कंदे त आइंदा में चवंदा इहो मुल्लो वरी न घुरायो अल्लाह सभिनी खे मदीने जी हाज़ी नसीब फरमाए थोरो सलात मुंहिंजे साईं ते चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नबी पाक जो आशिक हजरत ज़ैद बिन हारिस अञा नंढड़ो आहे बाबे सां गॾा अमर सां गॾा हिकिड़े सफ़र में वञी रहा विच रस्ते में चोर फिरी आया धाड़ेल फिरी आया डाकू फिरी आया सामान त फुड़े वया पर उहे ज़ालिम जी जल मां जे सीने तां बचड़ो भी अगवा करे वया उन दौर में माण्हू विकामंदा हा उहे धाड़ेल हज़रत ज़ैद जा नंढड़ो ॿार खणी वया उकाला बाज़ार में जे अॼु जानवर जी मंडी लगंदी आहे उन दौर में माण्हुनि जी मंडी लगंदी हुई उते वञी हज़रत ज़ैद खे गुलाम बनाए खपाए छॾो उम्मुल मोमिनीन हज़रत खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जो फुफीज़ाद हज़रत हकीम बिन हिज़ाम उन बाज़ार में आयो त ज़ैद ते नज़र पई नंढड़ो ॿार दिल में सोची नंढड़ो ॿार गुलाम बणजी बाज़ार में विकामजे पियो मुंहिंजी पुफी हज़रत खदीजा खे औलाद न आहे हिन खे ख़रीद करे वञी पुफी अम्मा खे आज़ाद रूंजो म्यारका उतां वठी आयुसि क़ीमत ॾेई अम्मा खदीजा खे ॾिनई वक़्त गुज़रंदे वियो छो त मूं पहिरीं अर्ज़ कयो इश्क जे मैदान में इम्तिहान ईंदा आज़माइशूं ईंदियूं ज़ैद जे इम्तिहान ॾे पियो त अॻियां ॾिसो ज़ैद खे इनाम भी कहिड़ो थो लाखिन लतीफ़ फरमायो त अल्लाह तो आशिकन जी खलकी अहड़ी ज़ात हिकड़ा वज़न वातन ते जागन सारी रात पुपरे फुटी पिर भात वञो मेलो कन मुहम्मद से मदीने वारी साईं उम्मुल मोमिनीन अम्मा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा सां निकाह कयो ऐं सैयदा अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मुंहिंजा महबूबा हीअ सॼी मिल्कियत अव्हां जी आहे पर ही मुंहिंजो गुलाम ज़ैद भी हाणे अव्हां जो आहे जब तक बिका न था कोई पूछता ही न था आका तूने खरीद करके मुझे अनमोल बना अब्बू वयो अम्मड़ वई घर वयो गुलाम बणजी आयो आहे पर जॾहिं इम्तिहान में कामयाब थियो तज मुस्तफा जो दर मिलियो हाणे महबूब जे बारगाह में पियो हले हज़रत ज़ैद पंहिंजे पुट खे ॻोल्हण जे लाइ
गोठ गोठ में झर झंग में बाजार में पढ़ा पियो डे मान का पुछा पियो करे मुझो पुट के डिठो जे बुधाए कुछ मानू मक्के में आया उन हजरत ज़ैद के डिठो मोटी अची बुधायो हार सा तू परेशान पर तुझो पुट मक्के में मोहम्मद अरबी जो गुलाम बेचारो सामान जो बोरियूं भरे पंहिंजे भाउ हज़रत काब खे वठी महबूब जे बारगाह में आयो त जेके दरम दीनार मुसलमान जो नबी घुरंदो ॾींदो मांस पर बचड़ो छॾाईंदो इन बहाने उछड़ा काहे सामान जो बोरियूं भरे हबीब जे बारगाह में आयो ओ मुसलमान जा नबी मां ॿुधो आहे त तूं सखी आहीं महबूब सखी आए या जमाने में सखी ऐसा कहीं देखा लब पे जिसके साइल ने नहीं आते नहीं देखा खुद रहे भूखे औरों को दिया झोले भर के कैसे मोती हैं मोहम्मद के घराने वाले ओ मुसलमान जा नबी वडी उम्मीद खणी आयो आया हबीब फरमायो चो छा खपे जी महबूब अवां जो हिकिड़ो गुलाम जंहिंजो नालो ज़ईद ओ मुंहिंजो बचड़ो सोन घुरे त मां ॾियां चांदी खपई त मां ॾियां दरहम दीनार ॾियण जे लाइ तयार आहियां पर मुंहिंजे पुट खे आज़ाद कयो रहमत वारे नबी फरमायो हारिस भली करे आई मां मुस्तफा के दुनिया जे दौलत जी जरूरत नाहे तुझो सोन चांदी पाण वटि रख मां तुझे बचड़े खे आजाद करण जे लाइ तयार आहियां पर हिकिड़ो शर्त आहे कहिड़ो न को तुंहिंजी मर्ज़ी आहे न को मुंहिंजी मर्ज़ी हलंदी मां ज़ैद खे घुरायां थो पोइ जेका ज़ैद जी मर्ज़ी हज़रत हास समझो मुंहिंजो बचो आहे अमड़ याद ईंदे भेनरियो भार याद ईंदा वतन याद ईंदो जरूर ज़ैद मूंसां हलंदो पर ख़बर न आहे त महबूब जी मोहबत जो आलमी पियो आहे हबीबन करीमन हज़रत ज़ैद के घुरायो आहे नंढड़ो ॿार महबूब जे बारगाह में आयो हबीबन फरमायो ज़ैद जी या रसूल अल्लाह ही केरा महबूब मुझो बाबू ही मुझो चाचो अज पी पुट मिलिया काफी देर ताई रुवंदा रहा मुलाकात थई बगल वीर बन जा जदी मल मुलाकात खत्म थई हबीबन फरमायो ज़ैद तुझो बाबो तोखे वठण जे लाइ आयो मूंखे को एतराज नाहे न को मूंखे नाराज़गी आहे जे तूं वञे ख़ुशीअ सां त तोखे मोकल तुझी जेका मर्जी आ मां मुस्तफा जे तरफा तोखे इजाजत आ नाराजगी भी ना है इश्क न खेचबो आ हज़रत ज़ैद हिकड़े नजर पंहिंजे बाबे जे चेहरे ते विधी आ पी नजर आमना जे लाल जे चेहरे ते हीअ पी ॾे निहारे वरी जो हबीब दे न्यारई चवे तो मानू घुरन मानू घुरन माल आऊं सब ॾींहं घुरां सुपरी दुनिया ते दोस्त तां फिदा कयां फिलहाल कयस नाम निहाल यार पसण अञा परे रहो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ही मुझो बाबो जरूर आ हिकड़े नजर बाबे दे निहारे वरी जो हबीब दे निहारई
त हाणे वरी बे तरफ निहारे ई कोन थो हबीब जे जमाल में निहारे ये पियो चवे तुझो हुसन हबीबा अजीब दिसे हैरान थिया लखा हजार मान रुगो है कया मस्त बन्या मजे जो बथिया मस तान हजार मान रुगो महबूब जे जमाल में न्यारे रुनुआ हिय पियो हबीब जे बारगाह में अर्ज करे सोना ही मुझो बाबू आ पर जे फैसलो मुझे अदालत में आ त मुझो फैसलो इहो आ त मां नथो चाहियां त मूं वट सोन चांदी ज़र हुजे घरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे घरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो दर हज़रत ज़ैद रोई पियो आहे अर्ज़ पियो करे भले पियो धिकारे सारो ज़मानो असां लाइ काफ़ी हुसैन जो नानो भले पियो धिकारे हिकिड़े नज़र पीउ जे चेहरे ते विधया पीउ नज़र वरे हबीब जे जमाल ते रोई पियो आहे रोंदे वयो चवंदे वयो अब मेरे निगाहों में जचता नहीं कोई अब मेरे निगाहों में जचता नहीं कोई जैसे है मेरे सरकार बोलो जैसे है मेरे सरकार ऐसा नहीं कोई अब मेरे निगाहों में सुभान अल्लाह इश्क नखे जबुआ अब्बो हिकड़े पासे अम्मड़ हिकड़े पासे भार भेंदरी हिकड़े पासे ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमाइन ईमान नखे चबुआ जो तन मन बच्चा बार मां पी भेंदरी भार हिकड़े पासे ऐं मदीने वारो मीर हिकड़े पासे हर शय खां पंहिंजे जान खां भी वधीक मदीने वारे साईं सां प्यार जॾहिं कंदे न तॾहिं तुंहिंजो ईमान कामिल कलमे पढ़ण वारा खोड़ आहिनि पर कलमे वारे ते जान घुरण वारो कोई कोई आहे इहे आशिक हज़ारनि में को हिकिड़ो हूंदो इमाम अल मुजाहिदीन जहिड़ो हिकिड़ो हूंदो मुमताज कादरी जहिड़ो हिकिड़ो हूंदो सुल्तान वाइज़ीद मुफ्ती अब्दुल सिकंदरी जो जवान को हूंदो हज़ारनि में को हिकिड़ो मोती हूंदो जेको तन मन जान नामे मोहम्मद ते कुर्बान करण जे लाइ तयार हो सुभान अल्लाह सुभान नमाज अच्छी रोजा अच्छा ज़कात अच्छी हज अच्छा मगर बावजूद उसके मैं मुसलमान हो नहीं सकता जब तक कटके न मरो मैं शाहे बता तेरे नाम पर खुदा गवाह है मुकम्मल मेरा ईमान हो नहीं सकता नौजवानों पोयूं दौरा पंहिंजे मां पीउ जो कदर